नासिक बावड़ो में भांज हितरादू कोड खिलाफ आबादकारन सां गॾु सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां ज़राअत खाते खिलाफ एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था हबीबुर रहमान चाचर जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां हिन वक़्त में मेन चौक ते मौजूद आहियूं जिथे खाद जी खोड़ खिलाफ जेको आहे आबादकार ऐं सियासी समाजी माण्हू ऐं उन खां बाद में जेको आहे जमियत उलमा इस्लाम जा माण्हू हिते जेको आहे धरणो हणी वेही रहिया आहिनि ऐं एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो था वधीक उन्हनि खां इहो पुछूं था उनजो छा चवणु आहे, उनजा कहिड़ा मुतालबा आहिनि। ही असां जॾहिं ॾिठो त खाद जो बहिरान आहे, हारनि ऐं नंढनि ज़मींदारनि खे खाद कोन थी मिले त असां इन धरणे जो 3 ॾींहं अॻु में ऐलान कयोसीं ऐं इन शइ खे नज़र में रखियोसीं त असांजा ही हारी ऐं नंढा ज़मींदार आख़िर एतिरा मजबूर आहिनि त छो आहिनि, इन्हनि खे मजबूर कयो आहे त कंहिं कयो आहे। इहा ख़बर पई त हितां जी इंतज़ामिया DC AC मुख़्तियारकार ऐं हितां जा जेके फर्टिलाइज़र जा डीलर्स आहिनि ऐं FFC ऐं एंग्रो वारा उन्हनि जी मिली भगत आहे। उन्हनि हिक ॿिए मिली भगत करे असांजे नंढनि ज़मींदारनि ऐं हारियुनि खे लुटण ऐं फुरण जो हिकिड़ो मनसूबो ठाहियो आहे ऐं उहो मनसूबो इहो आहे त हिन माण्हुनि खे फुरिजे ऐं हिननि माण्हुनि खे बर्बाद कजे ऐं हिन जी माशी सूरत हाल जे एतिरी पोइ कजे ताजो ही ग़रीबी जी लकीर खां हेठि रहिया वञनि ऐं वॾेरा ऐं सरदार ऐं जेके हितां जा MNA MP असांजा चूंडियल आहिनि, सेनेटर आहिनि, उन्हनि जी बि इन पॉलिसी में उहे शामिल आहिनि त इन माण्हुनि खे गुरबत जी लकीर खां हेठि कयो वञे ताजो इहे ग़रीब थियनि ऐं असांखे हमेशह हमेशह जे लाइ वोट ॾींदा रहनि ऐं असां इक़्तिदार जे ऐवाननि में पुॼंदा रहूं ऐं उन्हनि असांजो कंहिं बि क़िस्म जो कोई बि पोइवारी न कई आहे। जेको हितां जा चूंडियल MNA MPA सेनेटर साहब EC ऐं DC जेके ग़रीबनि सां ज़ुल्म करे उन जे ख़िलाफ़ आहे, असां आला हुकाम खां मुतालबो था कयूं त फिलफोर ग़रीबनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं खाद जेको आहे ब्लैक जी बजाए आम हलाई वञे। ही जेको खाद जो हथरादू खोट आहे ऐं असां हाल मुतालबो करूं था इहो असांजी खोट ऐं हक़ असांखे पंहिंजा मिलिया वञनि, न त असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। DC ऐं DC कामोरी वारो किरदारु अदा करनि था ऐं असां वटि हिते खाद जी वॾी शार्टेज लॻी पई आहे। नंढी लेवल जो ज़मींदार हारी ॾाढो परेशान आहे। इन परेशानी में जल्द असांखे निजात ॾियारी वञे। ॿी सूरत में इहे एहतजाजी तहरीक वधाई वेंदी। कैमरामैन नसरुल्लाह चाचर सां गॾु हबीबुर रहमान चाचर।